ये हाणे 90 जी ॻाल्हि आहे। 90 वारे ॾहाके में तक़रीबन हिकिड़ो टीचर पढ़ाए पियो वेठो क्लास में, त उन चयो त ज़िंदगीअ जा वॾे में वॾा ख्वाब ठाहियो, अहिड़ा ख्वाब ठाहियो जेके तव्हांखे मंज़िल ताईं पहुचाइनि ऐं तव्हांखे कामयाबु कनि, यानी जेके हद अंदरि हुजनि, शऊर जे अंदरि हुजनि, तव्हांजे सोच ऐं अकुल जे अंदरि हुजनि, उनजी लिमिट तव्हांजे अकुल जेतिरी हुजे। त हिकिड़े शागिर्द उथी बि चयो साईं मज़ाक़ में खिली, त असांखे त चओ था त तव्हां ख्वाबु ॾिसो, ज़िंदगीअ खे को मक़सदु ॾियो या को हदफ़ मुक़ररु कयो, पर तव्हांजो हदफ़ कहिड़ो आहे, तव्हां ज़िंदगीअ में छा थियणु चाहियो आहे। तव्हां त हिकु आम टीचर ई आहियो। त उन टीचर मुस्कुराए चयो त हिकिड़े ॾींहुं मां मुल्क जो सदर थींदुसि। त समूरा छोकिरा जेके उते मौजूदु हुया, जेके शागिर्द हुया, उहे समूरा खिलण लॻा, छो जो इहा त शइ नामुमकिन हुई। ऐं अवां ॾिठो त उन मुसलसिल स्ट्रगल कई, सियासत में आयो ऐं उहो अमेरिका जो 2 भेरा सदर थियो। ऐं तव्हां सां बराक ओबामा जी ॻाल्हि करे रहियो आहियां। हू हिकु आम टीचर हुयो, हुन ख्वाबु ॾिठो ऐं जंहिं वक़्तु हुन हलफ़ बरदारी वारी तक़रीब ख़तमु थी त हुन आसमान ॾे मुंहुं करे चयो त हर का शइ मुमकिन आहे, यू कैन डू एवरीथिंग।